والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أهل الكتاب لم تكفرون بآيات الله والله شهيد على ما تعملون. صدق الله العظيम وصدق رسوله النبी الकरीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे वास्ते बैतुल्लाह शरीफ़ खे क़िबलो बणाया आहिनि। उन खां अॻु में अक्सरियत माण्हुनि जी बैतुल मक़दस जे तरफ़ ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया। ख़ुसूसन इहो यहूदियुनि जो क़िबलो आहे, यहूद जो। जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे रुख़ अनवर खे बैतुल्लाह शरीफ़ ॾे मबज़ूल फ़रमायो त यहूदियुनि खे वॾी तकलीफ़ थी त असांजो क़िबलो हाणे वीरान थी वेंदो। बैतुल मक़दस जेके अलाह जे महबूब जी ताबेदारी कंदा त उहे बैतुल्लाह जे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा न ज़रूरु। हाणे असांजो क़िबलो वीरान थी वेंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सख़्तीअ सां मुखालिफ़त करणु शुरू करे ॾिना। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आले इब्राहिम ऐं आले इस्माईल आहिनि ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मिलत जे मथां दीन जे मथां क़ाइमु हुया ऐं मक्की बि हुया। ऐं ॿियो अर्ज़ु रखां त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िर ज़मान नबी हुजण जो हिकिड़ो दलील इहो बि हुयो त उहो ईंदो बैतुल्लाह खे पंहिंजो क़िबलो बणाईंदो। जॾहिं अलाह जो महबूब मदीना तैयबा में आया त पाण सगुरा बैतुल मक़दस ॾे मुंहुं करे अलाह जी निमाज़ पढ़नि पिया। साहब किराम बि महबूब जे पुठियां पढ़नि पिया। पर महबूब जी दिलि जे अंदरि तमन्ना इहा हुई त असुलु क़िबलो जेको आहे, पहिरियों क़िबलो जेको आहे सो बैतुल्लाह आहे ऐं मां उन जे तरफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ां, जो मां उन जे दीन ते आहियां। पोइ अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं इरादो फ़रमायो ऐं अलाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मर्ज़ीअ जे मुताबिक़ उनखे क़िबलो अता फ़रमाया। अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो कुल या अहलल किताब लिम तकफुरून बिआयातिल्लाह। मगर तूं किताब वारनि खे चओ त तव्हां अलाह जे निशाननि जो इनकार छो था कयो, जेके अलाह जूं निशानियूं आहिनि। अलाह जे निशाननि मां मुराद हिकु इशारो त मथे जी ज़िक्र आहे त फ़ीह आयातुम बय्यनात। इहे जेके बैतुल्लाह जे अंदरि जेके निशान रखियल आहिनि न, इहे अलाह जूं निशानियूं आहिनि। उन में टे तबरुक वॾा आहिनि। बैतुल्लाह जे अंदरि टे तबरुक वॾा आहिनि। हिकु मक़ाम इब्राहिम, ॿियो सफ़ा ऐं मरवो ऐं टियों आबे समसम। इहे टे वॾियूं आयतूं आहिनि, निशान आहिनि। ऐं इहे टे शयूं जेके बैतुल्लाह में रखियल आहिनि, इन टिनी शयुनि जो क़दमनि सां तालुक़, पेरनि सां तालुक़ आहे। सफ़ा मरवे खे जेको तालुक़ मिलियो उहो हज़रत बीबी हाजरा रज़ी अलाह ताला जे क़दमनि जो उन जॻह ते उन जा क़दम लॻा आहिनि। आबे ज़मज़म खे जेको तालुक़ मिलियो उनखे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे क़दमनि जी बरकत आहे, जो उन जे क़दम जी बरकत सां इहो पाणी निकितो आहे। पर पाणी न आहे बल्कि मौजज़ो आहे, अॼु बि मौजज़ो आहे। अॼु इबरत आहे न साईं। हिकिड़ो खूह ऐं सॼी दुनिया उन मां पाणी थी पए, सॼी दुनिया। हिकिड़े खूह मां हिकिड़े ॻोठ जा माण्हू पीअनि, जेकॾहिं उहो बि सुकी वेंदो। पर हिकिड़ो खूह आहे जेको सॼी दुनिया थी उन मां पाणी पीए। मको पाक पीए, मदीनो पाक पीए, पर हिन वक़्तु अरब शरीफ़ जी सभिनी मस्जिदनि जे अंदरि आबे ज़मज़म आहे। कूलर भरिया पिया आहिनि पाणी सां। पर जेके मोटनि था उहे बि पाण सां गॾु पाणी खियो था अचनि। अहिड़ो काइनात जे अंदरि को खूह आहे ई कोन जेको हज़रत इस्माईल इस्लाम जी बरकत सां, उन जे क़दमनि जी निस्बत सां अलाह ताला जी ज़ात बाबरकात उनजो ज़ुहूर फ़रमाए। ऐं टियों मक़ाम इब्राहिम आहे, उनखे वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़दमनि जी निस्बत आहे। इहे टे शयूं वॾियूं आहिनि, पर टिनी खे क़दमनि जी निस्बत लॻल आहे। ऐं इहो अलाह ताला वाज़िब फ़रमाए थो पियो त अलाह जे प्यारनि जे क़दमनि जा निशान जेके आहिनि उहे बरकत वारा हूंदा। जेकॾहिं को नबी के सलाह जी हदीस पाक आहे न
त इज़ा मर्रल आलिमु अविल मुतअल्लिमु अला क़रियतिन, जेकॾहिं को आलिम न त भला तालिब रुगो जेकॾहिं कंहिं ॻोठ जे भरिसां गुज़री वञे न, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जे गुज़रण जी बरकत जे करे ख़ुदा ताला 40 ॾींहंनि ताईं उन तां अज़ाब खणी छॾींदो आहे। यानी तालिब जे क़दमनि में बि बरकत आहे, मुअल्लिम उस्ताद जे क़दमनि में बि बरकत आहे। यानी क़दमनि खे का वॾी का निस्बत लॻियल आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फर्द ए किताब वारो, मां वरितो फरमाए त ए किताब वारा छो था इनकार कयो अलाह जी आयतनि। इन मां अलाह जी आयतनि मां मुराद इहो ई आहे जंहिं जॻह ते अलाह वारनि जा क़दम लॻनि उहे अलाह जा निशान आहिनि। फरमाए त वल्लाहु शहीदुन अला मा तामलून, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको तव्हां अमल कयो था उन जो इहो सॼो अमल तव्हांजो रब जे साम्हूं आहे। तव्हांजा अमल लिकनि कोन था, ख़ुदा ॾिसे थो पियो। हाणे शहीदुनि मां मुराद गवाह बि आहे, शहीदुनि जे माना साम्हूं बि आहे। ऐं हिन जॻह ते वल्लाहु शहीदुल या सिफ़त अलाह जी आहे। शहीद जे माना गवाह बि, शहीद जे माना साम्हूं। मा तामलून अला मा तामलून, रब जो फंद जेको तव्हां अमल कयो था पिया जो तव्हांजो अमल अलाह खां ॿुधियो कोन्हे को, अलाह जे साम्हूं। क़ुल या अहल किताब लिम तसुद्दून अन सबीलिल्लाह मन आमन तबगूनहा इवजा व अंतुम शुहदाउ व मल्लाहु बिगाफिलिन अम्मा तामलून। फरमाते ए किताब वारो छो था रोकियो अलाह जी वाट खां, अलाह जे रस्ते खां। हाणे अलाह जो रस्तो कहिड़ो जो बैतुल मक़दस ॾांहुं मुंहुं मटाए करे बैतुल्लाह जे कया। अलाह उन रस्ते खे पंहिंजो रस्तो थो सॾे जंहिं रस्ते ते अलाह जो रसूल हले थो, अलाह जो महबूब जो जंहिं तरफ़ ॾे रुख़ थिए थो पियो, ख़ुदा उनखे पंहिंजो रस्तो सॾे थो पियो। उहो फरमाए ए किताब वारो छो था रोकियो अन सबीलिल्लाह मन आमन, जिन शख़्सनि ईमान आंदो आहे अलाह जे रसूल जा जे पुठियां लॻा आहिनि, ताबेदार थिया आहिनि, तव्हां उनखे किताब वारो छो था रोको। किताब वारनि मां मुराद यहूदी आहिनि, ऐं किताब वारो जाहिल कोन हूंदो आहे, किताब वारो पढ़ियो लिखियो हूंदो आहे। किताब पढ़ियल माण्हू रखंदो, अनपढ़ियल किताब रखी छा कंदो। अलाह ताला घड़ी घड़ी इहा अहल किताब इन करे फरमाए थो ओ पढ़ियल हो, उहो ॼाण वारो, तव्हां छो था रोको। अनपढ़ियल हिननि खे रोकनि त ॿी ॻाल्हि आहे, तव्हां त पढ़ी चुका आहियो त आख़िरी नबी ईंदो उनजो क़िबलो बैतुल्लाह शरीफ़ थींदो। मन आमन, जिन शख़्सनि ईमान आंदो आहे उन्हनि खे तव्हां छो था रोको। तबगूनहा इवजा, तव्हां चाहियो था उन में पैदापण। व अंतुम शुहदाउ, अलाह ताला फरमाए तव्हां पाण गवाह आहियो, तव्हां किताबनि में पढ़ी चुका आहियो, तौरात शरीफ़ में पढ़ी चुका आहियो त इहो हक़ आहे, इहो ज़िक्र न आहे। वमल्लाहु बिगाफिलिन अम्मा तामलून, ऐं नाहे अलाह ताला बेख़बर उन शइ खां जेको तव्हां अमल कयो था। या अय्युहल्लज़ीन आमनू, हाणे यहूदियुनि सां ख़िताब करे हाणे अलाह ताला वरी ईमान वारनि सां थो ख़िताब फरमाए। या अय्युहल्लज़ीन आमनू इन तुतीउ फरीक़म मिनल्लज़ीन ऊतुल किताब, हे ईमान वारो जेकॾहिं तव्हां इन टोले जी ताबेदारी कंदव जेके किताब वारा आहिनि, यानी यहूदी आहिनि, नसारा आहिनि, जेके अहल किताब आहिनि, उनजी जेकॾहिं तव्हां ताबेदारी कंदव, उन्हनि जी ॻाल्हि मञींदव, उन सां गॾु उथंदव वेहंदव त इहा रुद्दूकुम बाद ईमानिकुम काफ़िरीन, इहे तव्हांखे वरी कुफ़र जे तरफ़ ॾे मोटाईंदव, अलाह जे रसूल खां तव्हांखे परे कंदव। त जेको दीन जो दुश्मन आहे न उन सां सोबत न करणु घुरिजे, उन सां कचहरी न करणु घुरिजे। जेको इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान पाक जे ख़िलाफ़ु आहे, जेको अलाह जे रसूल जे ख़िलाफ़ु आहे, अहिड़नि माण्हुनि सां गॾु न वेहणु घुरिजे। इहे ईअं चवंदा जो तव्हांजे मथां ॼार विछाए करे मिठड़ियूं ॻाल्हियूं करे तव्हांखे वरी पोइ खणी हलंदा उन कुफ़र जे तरफ़ ॾे। अलाह तरफ़ ॾे इहे किताब वारनि जो कमु ई इहो ई आहे, इहो ईअं ई कंदा आहिनि। तंहिं करे ईमान वारो तव्हां पाण खे बचायो जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांखे बंदगी पंहिंजी नसीब कई, तव्हांखे पंहिंजे सुहिणे महबूब करीम सलाह सम्झी इताअत नसीब कई, ग़ुलामी नसीब कई आहे। हाणे किताब वारनि जे पुठियां न लॻो जो इहे त ईअं चाहिनि था त असां ॾे अचनि, असां इन्हनि खे वरी मोटाए करे पंहिंजे दीन में आणूं या महबूब जे रस्ते खां उन्हनि खे हटायूं, अलाह जे रसूल सां उनजो जेको तालुक़ु आहे उनखे टोड़ियूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईमान वारनि खे इरशाद फरमायो कि इन्हनि जी ताबेदारी न कयो, ताबेदारी कयो तव्हां पंहिंजे दीन जी, पंहिंजे इस्लाम जी, अलाह ताला जे कलाम मजीद हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात। दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।